पाक न्याणी आया कदे मुके थारे मर्द हथ न लातो आ अज मुझी इज्जत न लुट जाए मुड़ वेझो नच जाए माई हकल कई पर हुन ज़ालिम के शैतान के बरगलायो जान के ॾिसण वारो तो कोने दस्तगीरी ते वेठो तो कोने शैतान गुमराह के औरत ने वेझो अचण लगो आ वरी भाई हकल करे चयोसे ओ थनार मुड़े वेझो नच जाए ऐं निथण की नया धड़की आया सोने दस्तगीर फरमायो मां मगरिब में हुजा मुझो मुरीद मशरिक में हुजे उनजी उखड़ खुली पवे कपड़ो हटी पवे मुखे रब एतिरो पावर ॾिनो आ जो पंहिंजे मुरीद जो सतर ढके सघां थो सुभान अल्लाह मुझा दोस्तो औरत हकल करे चयो ओ फनार मुझे वेठो नच जाए पर हू वठंदो आयो जेॾी महिल करीब आयो आ माई ॾिठो अकेली न्याणी जंगल जे अंदर को अबो नाहे अदो नाहे को मददगार नाहे ओॾी महिल मुंहुं खणी बगदाद ॾे ऐं सॾु करे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े चवे थी ओ मुंहिंजा मुर्शिद बगदाद वारा अॼु मूं न्याणी जो लॻो पनाह परदो बचाए मदद कर मूं निमाणीअ जी मिठा महबूब सुभानी करे वाहरे विज्ञानीअ जी अचे रसुजान जी लानी ओ ओखिया अड़ी आया परेशान में पड़ी आया हो अज तुझे सहारे खड़ी आया तू आई पीर लासानी माई रोई भी थी सड़ो भी करे थी ओच तो हकल थी खबरदार चोर टकी वियो धनार कंदी वियो ही है बदनाक हकल किथो आई हेॾे ॾिठई होॾे ॾिठई माण्हू नज़र न आयो मुंहिंजा दोस्तो निहारे चइनी पासनि ॾांहुं माण्हू ते बि नज़र नथो अचे वरी शैतान बरगलायुसि वरी औरत खे वेठो वठण लॻो आहे वरी माई हकल कई त वर मुर्शिद मदद कजाए ओचितो हिकिड़ी जुती आई आहे उन चोर खे जो लॻी त वञी किरियो परी वियो किरण सां तम परवाज़ माई जो वञी ॾिसे जुती सुञाती त मुंहिंजे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह मुझा दोस्तो ओडी मल माई वा जुती मुबारक चुन्नी सीने सा लाए बस थोड़ा कदम हली आ त काफले वारन के भी खबर पई त असांजी औरत रहिजी वई आ उहे बि आया काफले सां वठी रवाना थी विया जेॾी महिल काफले वारनि खे माई सारी ॻाल्हि ॿुधाई हुनजो लाश ॾिठूं ओॾी महिल इरादो कयूं हाणे ॻोठ न वेंदासीं सिधो बगदाद हलंदासीं जेॾी महिल बगदाद शरीफ़ में हज़रत पीरान पीर जी दरबार ते पहुता आहिनि त दरबार वारनि ॿुधायो त इहा सॼो माजरा उन्हनि अॻुवाट ॻाल्हि करे ॿुधाई हिकिड़े ॾींहुं पीरान पीर हुसूं पिया कनि मंझीअ ते वेठा आहिनि ओचितो हकल कयूं खबरदार पोइ वरी पंहिंजी जुती उछलायूं त हवा उन में उॾामंदी हली वई ख़बर न आहे त माजराले कहिड़ी हुई मुंहिंजा दोस्तो हिननि जुती कढी ॾेखारी सुभान अल्लाह ही मुझे सोने दस्तगीर जी करामत अल्लाह
बच्चन के वली बनाईंदो आ उन्हनि खे पावर भी ॾींदो आ ताक़त भी ॾींदो आ उन्हनि खे ॿुधण जी कुवत ज़बान जी कुवत उन्हनि जे पेरनि में कमाल उन्हनि जे निगाहुनि में तासीर उन्हनि जे हथनि में कमाल रब रखाईंदो आ सुभान अल्लाह हाणे के चवंदा त भला इहो कीअं क़ुरान में किथे लिखियल आहे त दस्तगीर मुर्दा जियारींदो या वली मुर्दा जियारींदा आहिनि अचो त क़ुरान ॿुधायां तो सल्लल्लाहु अलैहि या हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल हिकड़े ॾियारे बनी इसराइलन खे तकरीर पे कयई वाइज़ पे कयई ॾाढो अजीब वाइज़ कयई के माण्हू पुछुसि त साईं हिन वक्त धरती ते तू ही वॾो आलिम आहीं या तोखां वॾो ॿियो को आलिम आहे हज़रत मूसा फरमायो त हिन वक्त पूरी रोए ज़मीन ते मूं जहिड़ो आलिम ॿियो न हूंदो रब फरमायो से मूसा बराबर तू आलिम आहीं पर मुंहिंजो हिकिड़ो अहिड़ो वली आहे जंहिंखे उहो इल्मु ॾिनो अथमि जंहिंजी तोखे बि ख़बर न आहे मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मौला भला उन पंहिंजे वली जो मूंखे दीदार त कराए ज़ियारत कयां मां उन खां वञी इल्मु सिखां उन जी सोबत में वञां हाणे अल्लाह जो नबी वलीअ जी ज़ियारत जे लाइ मालूम थियो त वलीअनि वटि वञणु वलीअनि खां सिखण पिराइण दुआ वठण इल्मु सिखण जे लाइ वञण इहा का बिदअत न आहे अल्लाह जे नबीअनि जी ख़ुदि सुन्नत क़ुरान में किसो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे साथी हज़रत यूसुफ बिन नून खे वरितो पाण बि नबी आहे यूसुफ बि नबी आहे ॿई नबीअ सॻोरा गॾिजी हलिया अल्लाह जे वली हज़रत ख़िज़र सां मुलाक़ात जे लाइ मौला हाणे एड्रेस ते ॾे न किथे मिलास किथे मिलंदो वली जी का एड्रेस पतो खणो त ॿुधाए न रब फरमायो ए मूसा मच्छी खण तरे भुनी मसाला विझी मिर्च मसालन में विझी भुनी मच्छी खणी वञ पोइ जिते मुअल मच्छी जहिड़ी थी पवे उते मुंहिंजो वली मिलंदो सुभान अल्लाह मौलवी साहब गुलाम हैदर पे दावत ॾिनी त मां पुछांसि पियो त बाबू ॻोठ किथे आहे जिते जलसो रखियो अथई ॻोठ किथे आहे एड्रेस त ॿुधाए न जैसे विंदुर खां पोइ उथल खां पोइ वरी 20 किलोमीटर अॻिते वेंदो त रोड जे पासे में जलसो लॻो पियो आहे शामियानो लॻो पियो एड्रेस हुंदी त माण्हू पहुचंदो न हज़रत मूसा तो चए मौला मूंखे एड्रेस ॾे रब फरमायो न ज़िलो ॿुधाई न तालको ॿुधाई न सूबो ॿुधाई न शहर ॿुधाई रब फरमायो त ए मूसा जिते मुअल मच्छी कहिड़ी थी पवे उते मुंहिंजो वली सुभान अल्लाह मुझा दोस्तों हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत यूसुफ बिन नून जिन मरज बहरैन वट पहुता है तो उते मुअल मच्छी छेरी थी टप ॾेई पानी में हली वई रब को फरमाए फवजदा अब्दन मिन इबादना आतैना रहमतन मिन इंदिना वअल्लमना मिन लदुन्ना इल्मा असांजे बानन मां हिकु मक़बूल बाने खे लथऊं किथे जिते वो हले पियो घुमे पियो उन तड़ ते जिते वली सगोरो वेठो हुयो उते मुअल मच्छी झेरी थी पई मौत जिंदगी में बदल थी वियो अरे दोस्तों जेकॾहिं बनी इसराइलन जो वली जिते कदम लॻाए उते मुअल मच्छी झेरी थे पर मिठे मोहम्मद जो बच्चो अली जो फर्जंद हज़रत पीराने पीर अब्दुल कादिर जे इशारे करे त 300 मुर्दा कब्र में जियारे सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला जल शानो पंहिंजे दोस्तन पंहिंजे वलियन खे पावर ॾिनो आहे पर
वलियन खां फैज़ उहो वठंदो जंहिंजो अक़ीदो सुठो हूंदो जेको वलियन खे मञण वारो हूंदो अॼु घणा अहिड़ा चंडा पैदा थिया आहिनि चवंदा छाजो दस्तगीर छाजा वली छाजा पीर छाजा बुज़ुर्ग मुंहिंजा दोस्तो चवंदा क़ुरान पढ़ो क़ुरान में हिदायत मिले अरे क़ुरान पढ़ींदो पर सम्झ त सही त क़ुरान चवे यक़राऊनल क़ुरान वला यजावज़ तराकीहिम हबीब फरमाते अहिड़ा मुल्ला मुंहिंजे उम्मत में पैदा थींदा क़ुरान पढ़ंदा पर पीढ़ी खां हेठि न लहंदा अरे क़ुरान पढ़ण वारा घणा पैदा थिया आहिनि क़ुरान घणनि था पढ़नि यक़राऊनल क़ुरान वला यजावज़ तराकीहिम पर निड़ी खां हेठि क़ुरान लंघे नी कोन थो छो त फैज़ मिलंदो क़ुरान जो क़ुरान जी हिदायत मिलंदी उन्हे खे जेको अल्लाह वारनि सां निस्बत रखंदो हिकिड़ी आयत ॿुधायांव सम्झी वञो त हिदायत में कहिड़ा गुमराह क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि وَمَن يُضْلِلْ فَلَن تَجِدَ لَهُ وَلِيًّا مُرْشِدًا जेको गुमराह थी वेंदो आहे उन्हे जो को वली हूंदो न को मुर्शिद हूंदो ऐं जेको गुमराह थी वियो जेको रस्ते खां हटी वियो भटकी वियो उन जी निशानी कहिड़ी आहे फलन तजिद लहू वलियन मुर्शिदा उन जो न को वली न दे न मुर्शिद हूंदुसि जो वली ना है ना जो मुर्शिद ना है समझ तो यो फिटकल तई रस्ते का हटल तई गुमराह तई ओ बेटा तो बस मुर्शिद छा थींदो हिदायत वारो के केरा जे मुर्शिद हुजे सच जो रस्तो के मिलंदो जंहिंजो मुर्शिद हुजे तो बेटा भाइरो अल्लाह वारन सां निस्बत रखो मोहब्बत रखो उन्हनि जे मजलिसुन में वेहो उन्हनि जे कचहरियुनि में वञो उन्हनि जे मोहब्बतुनि खे सीननि में समायो त अल्लाह वारनि जे सदके बुॾल बेड़ा तरी पवंदा तव्हांजा रुलिया कम ठही पवंदा मदीने वारे साईं जे दर जी गुलामी नसीब थी दोस्तों